अच्छा इहो ॿुधायो त जेको ज़ाहिर आहे असां समाज जी सोच ते ॻाल्हाईंदा आहियूं, औरत जे हक़नि ते ॻाल्हाईंदा आहियूं। तव्हां ॿाहिरि बि विया आहियो, हिते बि रहिया आहियो, ॿाहिरि ईंदा वेंदा बि रहंदा आहियो, पंहिंजा फ्रेंड सर्कल सां ज़ाहिर आहे तव्हांखे त अहिड़ी अपब्रिंगिंग मिली आहे, तव्हां ओपनली ॻाल्हायो था, प्लेटफॉर्म आहे हुनखे ॾिसो था, पर पोइ बि एतिरी जेतिरी बि नवाण अची वञे, असांजी औरत सां अॼु बि ज़ुल्म थिए थो, अञा बि विमेन एम्पावरमेंट्स ते काफ़ी कमु करण जी ज़रूरत आहे। इन वारे सां छा था ॾिसो? अॼु जी जेका ॿहिराड़ीअ जी औरत आहे उनखे कीअं था ॾिसो, ऐं जेका अर्बन शहरनि में रहण वारी औरत आहे उनखे कीअं था ॾिसो? मुंहिंजी नज़र में ॿहिराड़ी या त पोइ जेको शहरनि में रहंदड़ औरत सां ज़ुल्म थिए थो, पर इहा ॻाल्हि आहे त हुन सां डिफरेंट ज़ुल्म थिए थो। ईअं न आहे त जेके शहरनि में रहनि थियूं उन्हनि सां नथो थिए, ज़ुल्म हा कोन थो बिल्कुलु थिए, चैलेंजिस उन्हनि सां बि चैलेंजिस हा हुननि जा अलॻि आहिनि, हुननि जा डिफरेंट आहिनि। पर जॾहिं मां पंहिंजी सिंध जी ॻाल्हि कंदी आहियां त मूंखे लॻंदो आहे त उन में हर सिंधी उन में पूरे तकलीफ़ में पीड़ा में अची थो वञे जॾहिं बि असां ॻाल्हि कयूं था। छो जो असां वटि स्ट्रगल जेका न हाणे ज़िंदगी गुज़ारण जी रही आहे, असां उहे क़ौम पहिरीं हुआसीं जंहिं आर्ट खे जनमु ॾिनो, जंहिं तारीख़ खे जनमु ॾिनो, जंहिं फ़लसफ़े खे जनमु ॾिनो, जंहिं म्यूज़िक खे जनमु ॾिनो, जंहिं ख़ूबसूरत नज़ारनि खे जनमु ॾिनो, ऐं उन सां जुड़ियल जेकी माण्हू आहे, असांजूं कहाणियूं, असांजूं मिथ जेके बि जुड़ियल रहियूं आहिनि, उहे रिफ्लेक्ट थियूं कनि त असां केतिरे ख़ूबसूरत ऐं ख़ुशहाल क़ौम रहिया आहियूं। त जॾहिं बि क़ौमूं जेके ख़ुशहाल रहंदियूं आहिनि त पोइ उन्हनि वटि जॾहिं पेट भरियलु हूंदो आहे त पोइ उन्हनि वटि ॿियनि एक्टिविटीज़ जो टाइम हूंदो आहे। पर हाणे जॾहिं असां हिन दौर में गुज़रिया आहियूं त असांखे मूंखे लॻे थो त पंहिंजी स्ट्रगल जेका कयूं पिया उन में औरत, मर्द, ट्रांसजेंडर, ॿार, हर तबिके जो इंसानु अची वञे थो, पर औरत हाणे बि उनखे वधीक हर प्लेटफॉर्म ते क्लियरफिकेशन ॾियणी थी पए। ऐं हाणे समाज खे सवालु करणु पए थो त जेका बि औरत ॿाहिरि अचे थी या अॻियां अचे थी त तव्हां उन खां कैरेक्टर सर्टिफिकेट वठो था, तव्हां उन जा इंटेंशन्स पुछो था, पर उन ई जॻह ते अगरि कोई मेल साम्हूं अची थो वञे त तव्हांजो क्रिटिसिज़म बिल्कुलु चेंज थो थी वञे। थो, तव्हां हा। उन जे लुक्स ते, उन जी एज ते, ऐं तव्हांजे उन जे कैरेक्टर ते तव्हां नथा ॻाल्हायो, तव्हां उन जे विज़न ते ॻाल्हायो था। पर जॾहिं औरत जी तॾहिं चवंदो यार ही पर असां वटि वरी इहो एक्सपायर बि थी थींदो वई आहे न, मर्द जो आहे या त विजन, पोइ अहिड़ी थी वई आहे, अहिड़ी हा, गंदा पर मर्द जो विजन वर्ड। अगरि सूट कंहिंखे न बि करे थो न, अगरि केरु माण्हू डिसएग्री कंदो आहे त पोइ बि हिते इहो सोचो वेंदो आहे त ठीकु आहे हिन जो पंहिंजो विजन आहे, पर उहो ई विजन औरत ॾिए थी त उन ते Exactly. मतिलबु ॾाढी हरूभरू जी हा, थुक लानत थींदी आहे, न हरूभरू जी तव्हां ट्रोलिंग उन ते थींदी आहे। ॻाल्हायो न, हा, तव्हां जेकॾहिं ॻाल्हायो, तव्हांखे को हुन जी स्टेटमेंट अचे थी, तव्हांखे न आहे त तव्हां उन स्टेटमेंट ते ॻाल्हायो त भई मूंखे इन जी मुखालफ़त करणी आहे त मां उन बारे में ॻाल्हाईंदमि, त तव्हां छो था चओ?